बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो, अज असां मंदन जा उच्चार ऐं आवाज़ पढ़ंदासीं। पहिरीं असां पढ़ंदासीं आवाज़, उच्चार ऐं आवाज़, उन खां बाद में वरी आवाज़ पढ़ंदासीं। मंदन जा उच्चार ऐं आवाज़। अलफ मंद आ, बे अलिफ बा, बे अलिफ बा, भे अलिफ भा, ते अलिफ ता, थे अलिफ था, टे अलिफ टा, ठे अलिफ ठा, से अलिफ सा, पे अलिफ पा, जीम अलिफ जा, ये अलिफ जा, झे अलिफ झा, ने अलिफ न्या, चे अलिफ चा, छे अलिफ छा, हे अलिफ हा, खे अलिफ खा, दाल अलिफ दा, धे अलिफ धा, डे अलिफ डा, डे अलिफ डा, ढे अलिफ ढा, जाल अलिफ जा, रे अलिफ रा, रे अलिफ रा, जे अलिफ जा, से अलिफ सा, शेन अलिफ शा। ये हुआ मंदन जा अखरनि जा उच्चार ऐं आवाज़। हाणे पढ़ंदासीं असीं आवाज़। आ, बा, बा, भा, ता, था, टा, ठा, सा, पा, जा, जा, झा, न्या, चा, छा, हा, खा, दा, धा, डा, डा, ढा, ज़ा। ये हुआ मंदन जा आवाज़। मुकमिल वीडियो ॾिसण जे लाइ यूट्यूब चैनल खे सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा त उन में तव्हांखे मुकमिल आवाज़ ऐं मुकमिल उच्चार मिलंदा।